अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां है मोना तव्हां ॾिसी रहिया आहियो MNN TV। हाज़िर आहिनि हिन वक़्त जूं ख़बरूं। मेरान टीवी न्यूज़ डायरेक्टर रऊफ़ चांडे खे मिलंदड़ धमकियों ख़िलाफ़ मक़सूदो रिंद समेत समूरी सिंध में कलमकारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। कराची, हैदराबाद, सखर, ठट्टो, सेवण, बदीन, डोकरी, लाड़काने ऐं ॿियनि शहरनि में सहाफ़ियुनि ॿाहनि ते कारियूं पटियूं ॿधी प्रेस क्लबनि अॻियां सख़्तु एहतजाज कयो। मक़सूदो रिंद में सीनियर सहाफ़ी शरीफ़ अली रिंद, के गुजराती, ख़ैर मोहम्मद रिंद, फैज़ मोहम्मद सुमरो, आबिद हुसैन रिंद ऐं ॿियनि जी अॻवानी में नेशनल प्रेस क्लब मक़सूदो रिंद अॻियां सख़्तु एहतजाज कयो वियो। सेवण में सहाफ़ी के बुर्दी बलोच, ज़ुल्फ़कार सोलंकी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में सख़्तु एहतजाज कयो वियो। रोड़ीअ में यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते शफ़ीक़ मुजाहिद वज़दार जे अॻवाणीअ में मुज़ाहिरो कयो वियो। कलमकारनि ऐं अदीबनि मुतालिबो कयो आहे त सीनियर सहाफ़ी रऊफ़ चांडे खे मौतमार धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे सख़्तु सज़ा ॾिनी वञे। ॿी सूरत में समूरी सिंध जा सहाफ़ी एहतजाजी तहरीक हलाईंदा।